हिकिड़े मुल्क जो बादशाह खे ॾाढो औरतुनि ते शौक़ु हूंदो। औरतुनि जो शौक़ीन हुजे बादशाह। 4 शादियूं हुन करे रखियूं, पर जेका बि माई औरत ॾिसंदो सुहिणी ख़ूबसूरत उनखे बि गॾु वठो ईंदो हो। हाणे 4 मायूं, 4 वरी ॿियूं मायूं वठी आयो। 4 माना शादियूं हुन जूं हुजनि, 4 ॿियूं वठी आयो। का बि माना सुठी हिनखे औरत लॻे, जिॾां वञे त उन औरत खे वठियो पाण वटि राहे। सॼो ॾींहुं उन मायुनि जे कच्छ मञा निकिरे ई न, वेठो हुजे उन औरतुनि वटि। हाणे बादशाही केरु हलाए? बादशाह सॼो ॾींहुं मायुनि में पियो हुजे, बादशाही केरु हलाए? बादशाही तख़्त सॼो ऊंधो, न फ़ैसिला, न का ॻाल्हि, न का मुआड़। हाणे उन बादशाही जा माण्हू जेके आहे से अची हिन बादशाह मञा बेज़ार थिया। सभु खणी जो उतां आया बादशाह जे महल। बादशाह जा वज़ीर तमामु जाम हुजनि, वज़ीर जो खणी आया। चई अबा ॾियो ख़बर, हेतिरा माण्हू अमी आया आहियो, ख़ैर आहे अव्हां सां? चई मसइलो इहो आहे, बादशाह असांखे ही न खपे। न ई बादशाही तख़्त ते वेहे थो, न को फ़ैसिलो, न का ॻाल्हि मुआड़, कुझु बि कोन्हे, कंहिं कम जो ही बादशाह कोन्हे। इन बादशाह खे इन तख़्त तां लाहियो। वज़ीर जो चवणु लॻा त चलो ठीकु है, पाण हिते जा आहियूं, किॾांहुं कोन वेंदासीं। हींअर तव्हांखे मोकिलियो, तव्हां भले वञो, असीं बादशाह सां ॻाल्हायूं था ऐं इन बारे में ॿुधायूं था बादशाह खे। वज़ीर न भाउ उन माण्हुनि खे माठ कराए चुप कराए रवानो करे छॾियो। माण्हू त सभु हलिया विया। वज़ीर जो खणी अची न्यापो कयो। जेके वज़ीर हुआ उन्हनि न्यापो कयो बादशाह खे। बादशाह आयो। बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, माण्हू ही ॻाल्हियूं कनि पिया, तव्हां बादशाही तख़्त ते वेहो ऐं फ़ैसिला वग़ैरह माण्हुनि जा तव्हां करियो। बादशाह चवणु लॻो त बाबा चलो ठीकु है, हींअर तव्हां हलो, ऐं सुबुह जो सवेरे पुॼी वेंदुसि बादशाही तख़्त ते। वज़ीरनि खे हिन रवानो करे जो हीअ वरी मोटी आयो। उहो ई साॻियो उन रननि वटि वेठो हुजे। रननि जूं ॻाल्हियूं मुआड़ियूं रननि जे कच्छ मञा ई न निकिरे। 4 मायूं, 4 वरी ॿियूं रखियईं, वेठो हुजे उन्हनि सां गॾु, ॻाल्हियूं मुआड़ियूं ही हू। बादशाही तख़्त ते न वेहे, न को फ़ैसिला करे। हाणे उन वज़ीरनि में जा हिकिड़ो तमामु वॾो वज़ीर हुजे, जेको हिन बादशाह जे पीउ बादशाह जे दौर जो हुजे। उहो जो खणी आयो, चवणु लॻो गुलाम नौकर खे त वञी इन बादशाह खे अंदरां वठी अचु। नौकर गुलाम जो वियो, उन बादशाह खे सॾे आयो। बादशाह जो खणी ॿाहिरि निकितो। अची वज़ीर खां पुछा करणु लॻो, अची अवा ॾे ख़बर, सॼो ॾींहुं रुॻो इन औरतुनि जे पोयां मथे चढ़ियो वेठो आहीं, वञा को कमकार कोन्हे। भले औरतुनि ना वञ, ॻाल्हि कर, ही हू वेह, पर कुझु टाइम त बादशाही तख़्त खे त ॾे, बादशाही जे माण्हुनि खे त ॾे। कंहिंजा फ़ैसिला, कंहिंजा छा, कंहिंजा छा। बादशाह चवणु लॻो, छा थियो आहे माण्हुनि खे, छा थियो आहे आवाम खे? चई आवाम जा को ॻाल्हियूं मुआरियूं, को फ़ैसिला, को ही को हू। तूं बादशाह आहीं, मुल्क हलाइण वारो, तूं सफ़ा ईअं रननि खां ॿाहिरि निकिरी कोन थो, सफ़ा ईअं रननि जे करे तो बादशाही सॼी विसारे छॾी। बादशाह चवणु लॻो उन वॾे वज़ीर खे, जेको हिन जे पीउ जे दौर जो, अची चलो ठीकु है, तूं भले वञ, सुबुह जो सवेर ऐं बादशाही तख़्त ते पुॼी वेंदुसि। अबा हाणे वज़ीर उहो वॾो मोटी आयो। हीअ बादशाह वरी आयो उन रननि वटि। अची रननि जे विच में वेही ऐं चवणु लॻो त भञा मूंखे त हिन वज़ीरनि बेज़ार करे छॾियो आहे। रननि जो हिननि खे चयो, माइन चई छो, छाजे करे? चई वज़ीर चवनि था ही ॻाल्हि आवाम बादशाही हला, हाणे अव्हां जहिड़ियुनि खे छॾे केरु वञे? आऊं चवां थो त अव्हां ना सॼो ॾींहुं अव्हां सां गॾु वेठो हुजां, कचहरियूं, ॻाल्हियूं मुआड़ियूं, उहे ख़ूबसूरत अहिड़ियूं सुहिणियूं, अव्हां खे छॾे केरु वञे बादशाही तख़्त ते वेहे, आवाम जा फ़ैसिला करे, बादशाही हलाए। रननि सोचियो त भञा हाणे जे अगरि वज़ीर हिन खे चवनि पिया, जे अगरि हीअ बादशाह वरी वञंदो, वरी ॿाहिरि हेॾां होॾां घुमंदो फिरंदो, त वरी 3-4 मायूं ॿियूं वठी ईंदो। औरत वरी औरत ते साड़ हसद कंदी आहे। हाणे उन 8 मायुनि पाण में सलाह करे छॾी। बादशाह खे चवणु लॻियूं, उहे 8 मायूं जी असीं बि चाहियूं था त तूं असांखे छॾे किॾां बि न वञ, असां वटि हिते वेठो हुज, पर असीं तोखे हिकिड़ी सलाह ॾियूं थी। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, सलाह ॾियो त मुंहिंजी हिन वज़ीरनि मुंहिंजा जान छुटे। मायुनि चयो बादशाह खे त बादशाह सलाह, तव्हां हीअं करियो, हिकिड़ो जल्लाद विहारे छॾियो हिकिड़े कमरे मंझि, ऐं पोइ तव्हां वज़ीरनि खे चयो त सभु वज़ीर गॾिजी अचो ऐं हिकिड़ो हिकिड़ो थी अचे, ॻाल्हियूं मुआरियूं था करणियूं आहिनि। पोइ हिकिड़े हिकिड़े वज़ीर खे अंदरुनी कमरे में छॾींदो वञ, जल्लाद विहारे छॾ, जल्लाद उनखे मारींदो ईंदो। ईअं करे वज़ीर सभु मारे छॾनि, न हूंदा वज़ीर न तोखे तंग कंदा। बादशाह जो भञा उन मायुनि जी ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो उन मायुनि खे त भञा अव्हां खे त वॾो अकुल आहे ॿियो, भली ॻाल्हि अव्हां कई, बसि ईअं थो करियां। अबा उन रननि उन मायुनि जे चवण ते बादशाह बसि ईअं करणु पिए चाहियो। बादशाह चवणु लॻो सुबुह जो वॾे वज़ीर खे चवणु लॻो त वॾा वज़ीर तूं ऐं ॿिया जेके बि वज़ीर आहिनि, सभु अवी हिते गॾु थिजो, अव्हां सां ॻाल्हियूं मुआरियूं करणियूं आहिनि। चई हा, चई हा बा वज़ीर सभु अची गॾु अची थिया। नौकरनि गुलामनि खे चई हिकिड़ो जल्लाद हिन घुराए वरितो, उहो अंदरि कंहिं कमरे में हिन विहारे छॾियो। 2 नौकर ॿिया बि विहारे छॾी। चई हाणे जीअं वज़ीरनि खे जल्लाद मारींदो ईंदो त ॿिया नौकर वरी उन वज़ीरनि खे ठिकाणे ते लॻाईंदा ईंदा।
हाणे साईं हिकिड़ो वज़ीर खे उहो बादशाह सॾु कंदो आयो, उहो सिधो वियो पियो उन कमरे में, जलाद उन्हनि खे मारींदो आयो, मुंडी कपींदो रहियो। 2 ॼणा ॿिया खणंदा आया। ईअं कंदे कंदे जेके बि वज़ीर हुआ बादशाह माराए छॾिया। सभिनि खे मारे दफ़नाए करे वज़ीर सभु थिया ख़तमु। हीउ आयो अची रननि जे विच में वेही रहियो अची, हाणे लथी शामत मरी विया सभु वज़ीर, न को हूंदा न को मूंखे चवंदा। हाणे मुंहिंजो भाउ टेंशन लही वियो। हाणे आउं माइन वटि वेठो हूंदुसि सॼो ॾींहुं। मायूं बि ॾाढियूं ख़ुशि थियूं, माना वाह जो कमु थी वियो। रननि अबा वज़ीर मारे छॾिया बादशाह खे, चई बादशाह खां बादशाही विसरी वियो उन रननि उन माइन जे करे। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर बादशाही में पई, हिते पई हुते पई, त बादशाह पंहिंजा वज़ीर सभु माराए छॾिया। हाणे इहा ॻाल्हि हलंदे हलंदे पासे में को ॿियो मुल्क हुजे, उन बादशाह खे पई त वाह हिन बादशाह पंहिंजा वज़ीर सभु माराए छॾिया। सॼो ॾींहुं रननि जे पोयां रननि ते पियो आहे, बादशाही उन खां विसरी वई आहे। उन बादशाह सोचियो हाणे इन बादशाह वटि न वज़ीर न कुझु, हाणे इहा बादशाही ते कब्ज़ो कजे। उन बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त वज़ीर ही चिठी तोखे लिखियो थो ॾियां, खणी वञी उन बादशाह खे वञी चिठी ॾिजांइ, पर 3 ॾींहंनि खां वधीक न रहिजांइ, सिर्फ़ु 3 ॾींहं रहिजांइ। जे जवाबु तोखे मिले जवाबु वठी ऐं 3 ॾींहंनि जे अंदरि वरी अचिजांइ, पर उते वधीक वेहिजांइ न। उन बादशाह ख़त चिठी लिखी उन वज़ीर खे ॾिनी जेको उनजो वज़ीर हो। वज़ीर जो उहो ख़त चिठी उन बादशाह उन ॿिए मुल्क जो बादशाह उनजी खणी सिधो आयो हिन अची बादशाही में। नौकर को ग़ुलाम इन वज़ीर खे मिलियो। वज़ीर चवणु लॻो त आउं फ़लाणे मुल्क जे बादशाह जो वज़ीर आहियां, हीअ चिठी तव्हांजे बादशाह खे ॾियो ऐं आउं 3 ॾींहंनि खां पोइ ईंदुसि जवाबु वठणु। आउं वञा थो अव्हांजी बादशाही हिते हुते वञी घुमां फिरां थो, 3 ॾींहं आउं ईंदुसि इन ख़त जो जवाबु वठण जे लाइ। नौकर ग़ुलाम चवणु लॻो नी वज़ीर खे, चलो ठीकु है। अब हाणे उहो वज़ीर त निकिरी पियो बादशाही घुमण जे लाइ। नौकर उहो ग़ुलाम सिधो ख़त खणी आयो अची ॾिनी बादशाह खे, जी फ़लाणे मुल्क जे बादशाह जो को वज़ीर आयो आहे, ख़त चिठी तव्हांजे नाले ॾेई वियो आहे, चवणु लॻो त 3 ॾींहं आउं ईंदुसि, 3 ॾींहं इन ख़त जो जवाबु वठणु, एसि ताईं आउं बादशाह जी घुमां थो। बादशाह जो अब हाणे चिठी हो, ख़त खोले खणी छा ॾिसेसि, उन में लिखियलु इहो हो त हीअ बादशाही तव्हांजी आउं कब्ज़े में कंदुसि, जे अगरि हीउ कमु मुंहिंजो आउं करे ॾींदो त आउं बादशाही कुझु कोन कंदुसि। हाणे हुन में लिखियलु इहो हो त जे अगरि तूं मूंखे समुंड में हीरनि ऐं मोतियुनि जो महलात ठाराए ॾींदे त भली ऐं बहितर ॻाल्हि आहे। जे अगरि तूं न ठाराए ॾिनी पोइ तुंहिंजे मुल्क ते असीं अची कब्ज़ो कंदासीं, वॾो अटालो वॾी फ़ौज वठी ईंदासीं ऐं तुंहिंजे मुल्क ते कब्ज़ो करे तोखे बि मारींदासीं ऐं सॼे तुंहिंजी आवाम ऐं बादशाही ते असीं कब्ज़ो करे वेही रहंदासीं। जा समुंड में हीरनि ऐं मोतियुनि जो महलात ठाराए ॾे, जा असीं तोसां जंग कंदासीं। जवाबु खपे हा या न, जवाबु ज़रूरु ॾिजां, हा या न जो जवाबु ॾिजां। जे न ॾिनी त असीं कब्ज़ो कंदासीं तोते, तुंहिंजी बादशाही ते। इहा ख़बर जो उन ख़त में उन बादशाह ॿुधी त बादशाह मथे ते हथु ॾेई वेही रहियो, परेशान थी वियो। माइन ॾिठो इन बादशाह खे परेशान थींदे, चवणु लॻियूं त ख़ैर मुंहिंजा बादशाह सलाम, तव्हां परेशान थी अची, हाणे हीअ ॻाल्हि हीअ आहे, हाणे अवी अकुल मूंखे ॾियो, हाणे मूंखे छा करणु खपे। हाणे उहे 8 ई रनूं चवणु लॻियूं उहे मायूं इन बादशाह खे त बादशाह ॻाल्हि ॿुध, बादशाहनि जा मसला बादशाही ॼाणीनि, असीं त आहियूं प्यारु करण वारियूं। हाणे इन बारे में त असांखे ख़बर न आहे त असीं तोखे कहिड़ी सलाह ॾियूं, छा चऊं, छा करियूं। तूं त करीं थो असां सां प्यारु, असीं करियूं थी तोसां प्यारु, असांखे इन बादशाही सिस्टम जी ख़बर कोन्हे जो तोखे खणी असीं ॿुधायूं। माइंड वठुप जवाबु ॾेई छॾियो। बादशाह हाणे सलाह वठे त कंहिंखां वठे त छा करिणो आहे। वज़ीर बि हिन पंहिंजा सभु माराए छॾिया, परेशान थी वियो। हाणे चवणु लॻो त कीअं करियां, छा करियां। हाणे 3 ॾींहंनि जे अंदरि सवाल जो जवाबु खपे। हाणे को त मूं वटि को अकुल वारो को दाना वज़ीर बि कोन्हे जो खणी इन सवाल जो को हल कढे। अची राति थी, हिन छा कयो जो ग़रीबाना कपिड़ा पाए बादशाही पोशाक वग़ैरह लाइ ऐं हीउ निकिरी पियो उनजी बादशाही में। आयो हिकिड़े शहर में, छा खणी ॾिसे त 2 छोकिरा रांदि पिया कनि, ॻाल्हियूं मुआरियूं कनि पिया। हीउ आयो पासे में बीह रहियो। हाणे उन 2 छोकिरनि मंझां जेको हिकिड़ो छोकिरो सो चवणु लॻो उन ॿिए छोकिरे खे त ॻाल्हि ॿुधी अथई, चई कहिड़ी, जी पाण वारे मुल्क जो जेको बादशाह आहे, चई हाओ उनखे, चई फ़लाणे मुल्क जो जेको बादशाह आहे उन ख़त लिखी मोकिलियो आहे त समुंड में हीरनि ऐं मोतियुनि जो महलात ठाराए ॾे, जे न त पोइ बादशाही ते कब्ज़ो कंदासीं। इहो निभागो बादशाह पाण त मरंदो, पर सॼी आवाम खे, सॼी बादशाही खे बि कब्ज़े में आणींदो ऐं उन्हनि खे बि माराईंदो। त ॿियो हमरा चवणु लॻो सची ईअं, चई हा सची ईअं। चई तोखे ख़बर कीअं पई, चई मूंखे ख़बर हितां हुतां पहुची वई, बादशाह परेशान आहे, ख़बर छो कोन पवंदी, सभिनी खे ख़बर पइजी वई आहे बादशाही सॼी खे। चई सची ॻाल्हि, चई हा सची ॻाल्हि। चई पोइ हाणे इन मसइले जो हल उहो छोकिरो वरी उन खां पुछा करणु लॻो,
चीज अगरि इहो बादशाह जे अगरि मूंखे पाण वटि घुराए न त इन सवाल जो जवाबु मूं वटि बिल्कुलु आहे। बादशाह इन बादशाह जी बची वेंदी जे अगरि मूंखे घुराए। हाणे इन ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं बादशाह ॿुधे पियो। बादशाह ग़रीबाणे लिबास में हुजे, सिधो आयो इन छोकिरे वटि। छोकिरे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, जे अगरि बादशाह तोखे हुते घुराए तूं इहो मसइलो हल करे ॾींदे? छोकिरो चवणु लॻो त बिल्कुलु, जे अगरि बादशाह मूंखे घुराईंदो त इहो मसइलो उनखे आउं हल करे ॾींदो। इन सवाल जो जवाबु मूं वटि आहे। चई पोइ तूं केरु? ऐं चई आउं फिलाणे वज़ीर जो पुटु आहियां। चई अच्छा। बादशाह सोचियो त बणा हीउ वॾे वज़ीर जो पुटु आहे, अकुल में अकाबर, दाना तॾहिं आहे। चई पोइ तुंहिंजो घर किथे आहे? हाणे हुनखे वॾे वज़ीर जे घर जी बि ख़बर न हुजे। बादशाह साईं हाणे इश्क में हुम तुम हुजे सफ़ा हुन रननि जे पोयां। चयो फिलाणो वणु ॾिसी पियो। बादशाह जी जे अगरि तोखे घुराए त पोइ तुंहिंजो घर किथे? अची फिलाणो वणु ॾिसी पियो। चई आओ, चई इन वण जे हेठि मुंहिंजो घरु आहे। चई हा जी हा। अब हाणे एतिरियूं ॻाल्हियूं मुआड़ियूं करे बादशाह वरी आयो पंहिंजी दरबार। पोइ माइन ना रननि ना ही वियो ई कोन। हिनखे जो परेशानियूं साईं हाणे कीअं करे बादशाही थी वञे। आयो अलाह खां तौबा घुरी, तौबा करणु लॻो। चवणु लॻो त या अलाह साईं हाणे मुंहिंजी बादशाही बचा। गुनाहनि में आउं किरियल हुअसि, रननि जे चवण में हुअसि। माइन जे करे मूंखे बादशाही माना मुंहिंजी विसरी वई। वज़ीर मूं माराए छॾिया। निमाज़ पढ़ी चवणु लॻो त हाणे कमु सणाई वारो कजां, सुबुह जो उन छोकिरे खे घुराईंदसि। खैर जो जॾहिं अची सुबुह थियो, माइन ना ही कोन वियो। वरी आयो पंहिंजी दरबार में। चवणु लॻो उन नौकर ऐं ग़ुलामनि खे वञो इन फिलाणे हंधि वण आहे उन जे हेठि, उन छोकिरो जो घर आहे, उन छोकिरे खे वठी अचो। ग़ुलाम ऐं नौकर विया हुआ, उन छोकिरे खे वठी आया। अची बादशाह वटि पेश कयो हिननि। बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त हाणे ॻाल्हि ॿुध, तूं वॾे वज़ीर जो पुटु ऐं? चई हाओ। चई तव्हांजो वॾो वज़ीर मूं वटि कमु कंदो? चई हाओ। चई पोइ हाणे इन मसइले में जा मूंखे कढ न, इन सवाल जो को जवाबु ॾे, को हल कढ। छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत, बिल्कुलु इन मसइले में जा तोखे आउं कढंदुसि, पर मुंहिंजो बज़रिया हिकिड़ो शर्त आहे। हाणे बादशाह खे त परेशानी हुजे, हाणे इन मसइले जो हल बादशाह खे त खपे न। बादशाह चवणु लॻो तुंहिंजो शर्त जेको हुजे मूंखे क़बूल आहे, ॿुधा। चई शर्त मुंहिंजो इहो आहे, इहो मसइलो तोखे आउं हल करे ॾींदुसि, पर मुंहिंजे पीउ जे कातिलनि खे तोखे सज़ा ॾियणी पवंदी। जे अगरि सज़ा ॾीं त पोइ तोखे इन मसइले जो हल आउं करे ॾींदुसि, जे अगरि तूं मूंसां वाइदो करीं। बादशाह चवणु लॻो इन छोकिरे खे तोसां मुंहिंजो वाइदो आहे, वचन आहे, कसम खणी चवां थो त बिल्कुलु तुंहिंजे पीउ जे, जेको तुंहिंजो पीउ आहे उनजे कातिलनि खे सज़ा आउं ज़रूरु ॾींदुसि। चई पकी ॻाल्हि? चई हा पकी ॻाल्हि, आउं कसम खणी चवां थो, तूं रुॻो मूंखे इन मसइले में जा कढ। हाणे उहो छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, आउं वञा थो हलियो हींअर मुंहिंजे ॻोठु। हाणे 3 ॾींहं उहो वज़ीर उन मुल्क जे बादशाह जो वज़ीर तो वटि ईंदो। चई हाओ। चई तूं उनखे हा ना जो जवाबु न ॾिजां। तूं उनखे चओ अञा मूं वटि रह, मूं वटि तरस। हू रहंदो कोन तो वटि, तरसंदो कोन, हू वेंदो ऐं वेंदो। तूं उनखे हा ना जो जवाबु न ॾिजां। हू वेंदो शहर में के माण्हुनि खे, ॻोठ वारनि खे हेॾां होॾां चवंदो कुझु न कुझु। जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर तव्हांखे पवे त हिन कुझु न कुझु चयो आहे माण्हुनि खे, पोइ उन महिल तूं तुंहिंजा सिपाही मोकिले उनखे वरी वापसी घुराए वठिजां। पोइ तूं चइजां त तूं अजायो माण्हुनि खे, हिननि खे उन्हनि खे चवीं पियो तोखे इन तुंहिंजे सवाल जो जवाबु त असांखे ॻोठ जो ॿार बि ॾेई छॾींदो। असांजे ॻोठ जो ॿार तोखे इन सवाल जो जवाबु ॾींदो। तूं वज़ीर खे इहो चइजां ऐं पोइ तूं मूंखे घुराए वठिजांइ, त पोइ आउं पाणे उनखे इन ख़त जो जवाबु ॾींदुसि। चई ईअं करे अची ईअं करे छोकिरो हलियो वियो। 3 ॾींहुं जॾहिं अची थियो, उहो वज़ीर घुमी फिरी सिधो आयो इन बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह तव्हां असांजे मुल्क जे बादशाह जे ख़त जो माना जवाबु ॾियो था या कोन था ॾियो? जी जवाबु तोखे आउं ॾींदुसि सुभाणे, फ़िलहालु तूं अॼोको ॾींहुं रह, तरस सांझी, ऐं सुबुह जो तोखे जवाबु ॾींदुसि। हाणे वज़ीर त वेह ना, हुन बादशाह जो चयलो त 3 ॾींहं वधि मां वधि 3 ॾींहं रहिजां, वधीक ॾींहं न रहिजां, वरी अचिजां। बादशाह घणी चयो, पर वज़ीर चवणु लॻो त न आउं वञा थो। अबा नेठि वज़ीर वञणु लॻो। वज़ीर आयो शहर मंझि, अची माण्हुनि खे चवणु लॻो जी तव्हांजे बादशाह सवाल जो जवाबु न ॾिनो, हाणे असांजे मुल्क जो बादशाह तव्हांजी बादशाही ते कब्ज़ो कंदो, तव्हां सां बुरो सलूक थींदो ऐं बादशाह त उहे मरदो, पर तव्हां तकलीफ़ुनि में अची वेंदो, परेशान तव्हां थी वेंदो। बादशाह सवाल जो जवाबु न ॾिनो। हाणे इहा ख़बर अची माण्हुनि खे पई, माण्हुनि अची बादशाह खे ॿुधायो। बादशाह यकदमि सिपाही मोकिलिया। सिपाही विया इन वज़ीर खे वठी अची वरी वापसी बादशाह वटि पेश कयूं। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, तूं माण्हुनि खे हिते हुते दाऊं पियो ॾीं त बादशाह सवाल जो जवाबु कोन, तोखे मूं रायो तरसायो, तूं न रहे तरसे। चई पोइ तव्हां सवाल जो जवाबु न ॾिनो, पोइ मूं चयो माण्हुनि खे। चई तुंहिंजे सवाल जो जवाबु त असांजे ॻोठ जो ॿारु ॾींदो। चई अच्छा अव्हांजे ॻोठ जो ॿारु मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾींदो? बादशाह जे चई हाओ। बादशाह चवणु लॻो त अबा वञो फिलाणे ॿार खे वठी अचो। अबा हू विया, वञी उन साॻी छोकिरे खे वठी आया। ख़त उन खयो, ख़त पढ़ी करे ऐं उन महिल छोकिरो चवणु लॻो उन बादशाह जे वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध, ख़त जो जवाबु तोखे लिखियो थो ॾियां त उन बादशाह खे चओ
त तूं बि को सफ़ा ॿार आहीं, जाइल आहीं, को ॼट आहीं, ॿारनि वारियूं हरकतूं पियो करीं। बादशाह खे चयो त भणिया को ॼट आहीं, समुंड में कॾहिं हीरनि ऐं मोतियुनि जो महल ठहियो आहे? अहिड़ी गुस्ताखी हिन कई आहे, एॾो सुवालु हिन मोकिलियो आहे। ऐं उन खां पोइ तूं बि सफ़ा को जाइल ऐं वज़ीर जो बादशाहनि जूं ॻाल्हियूं वञी माण्हुनि खे हिते हिते पियो ॿुधाईं त बादशाही ते कब्ज़ो थींदो, इहे बादशाहनि जूं ॻाल्हियूं बादशाह ई ॼाणनि। ऐं तूं ढिंढोरो पिटींदो पियो वतीं त हीउ कमु त हीअं हाणे कब्ज़ो कंदासीं। वञी इन सवाल जो जवाबु ॾियनि बादशाह खे, ऐं उनखे इहो चयो त असां वटि एतिरी फ़ौज आहे, तो इहा गुस्ताखी कई आहे, हिन जो ॾोह ॾंड भरे ॾे, जे न त पोइ असीं 4-5 महीननि जो सामान राशन खणी ईंदासीं, तुंहिंजे मुल्क ते अची वेंदासीं, जंग तोसां कंदासीं ऐं तुंहिंजे मुल्क ते असीं कब्ज़ो कंदासीं। वञी चवेंसि असां वटि अहिड़ा अकुल वारा दाना आहिनि, हीउ त आऊं ॿार आहियां जेको जवाबु पियो ॾियां, अञा अहिड़ा त अकुल वारा दाना हिन बादशाही में कई वेठा आहिनि। एतिरो सवाल जवाबु हाणे हिन वज़ीर खे वज़ीर जो सफ़ा वायूं बतालियो अची बेड़ा ॻोठ जो नंढो ॿार, हुनखे एॾो अकुल, हीअं पियो चवे त ॿिया अकुल में अकाबर माण्हू त अलाए छा कंदा। उन महिल वज़ीर जो आवाज़ु निकितो। वज़ीर साईं सिधो आयो बादशाह जी बादशाही में। बादशाह पुछा करण लॻो त ॾे ख़बर वज़ीर। जी बादशाह सलामत, हीउ ख़त पढ़। बादशाह जो खणी ख़त पढ़ियो त बादशाह जूं वायूं बताल थी उन मुल्क जी। जी भणिया हीउ ख़त जो जवाबु केरु ॾिनो? ची हिन ॻोठ जो को ॿार हो। उन ॿार बादशाह घुरायो, न ॿार इहो जवाबु ॾिनो आहे। जी भणिया हिन बादशाह जी बादशाही में एॾा अकुल में अकाबर माण्हू आहिनि, ॻोठ जे ॿार अहिड़ो जवाबु ॾिनो त ॿिया अकुल में अकाबर त अलाए कीअं हूंदा। जी हाणे मर्यादा लाइ हाणे ॾंड ॾोह भरियूं, कीअं भरियूं? जे न त पोइ बादशाह वरी जेको आहे सो कब्ज़ो कंदो। हीअ अहिड़ो लिखियो आहे, छोकिरे लिखियो आहे त भणिया बादशाह हले छा कंदो? वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर हाणे तूं को ॻाल्हि मुआड़ कर, हाणे कीअं जान छॾाइजे इन मज़ा, न त पाण ते कब्ज़ो कंदो पंहिंजे मुल्क ते। वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे तव्हां ख़त लिखो। तव्हां उन ख़त में लिखो त तव्हांजो पीउ जेको हो, उन बादशाह जे नाले लिखि, तव्हांजो जेको पीउ हो सो मुंहिंजो यार तमामु भले मां भलो। हाणे उहो गुज़ारे वियो आहे, तूं ऐं मुंहिंजो भाइटो, तूं मुंहिंजो नंढो भाइटो आहीं। मूं ॻाल्हि ॿुधी तो वज़ीर सभु मारे छॾिया आहिनि, तंहिंजे करे मूं तोखां बि वरितो इम्तिहान, तंहिंजे करे इहो ख़त मूं लिखी मोकिलियो हो। मूं सोचियो त हाणे तूं जो जवाबु कहिड़ो थो ॾीं। मूं सोचियो त हाणे वज़ीर सभु मरी विया आहिनि, तोखां बादशाही हले पई हले, कोन पई हलाए, त मतां को ॿियो मुल्क अची तो ते कब्ज़ो न करे। मूं त अहिड़े हिसाब सां मिड़ी ख़त लिखियो त मूं चयो हाणे तुंहिंजो इम्तिहान वठां, पर वाक़ई तो वटि दिलेर माण्हू, अकुल वारा माण्हू, नंढड़ा नंढड़ा ॿार बि होशियारु, ऐं हाणे मूंखे पक पहुची वई त तूं इम्तिहान में पास आहीं, ऐं हीअ कुझु तोहफ़ा तोॾां मोकिलियां थो, इहे तोहफ़ा मुंहिंजा क़बूलु कजां। तुंहिंजो मुल्क ऐं मुंहिंजो मुल्क ॻाल्हि हिकिड़ी आहे, मुंहिंजो मुल्क बि तुंहिंजो आहे न। सो एतिरो कुझु लिखी करे चङा भला तोहफ़ा वग़ैरह से बि हुन बादशाह मोकिलिया। अब हाणे उतां आया इहे सभु इन बादशाह वटि। बादशाह जॾहिं उहा चिठी विधी पढ़ी, तोहफ़ा वग़ैरह बादशाह खे मिलिया, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो हुओ। बादशाह चवणु लॻो त भणिया हीउ छोकिरो तमामु कमु जहिड़ो छोकिरो, भले मां भलो छोकिरो, हीउ जे अगरि न हुजे त भणिया आउं त लुटिजी वञा। उन माइन जे करे मूंखां सॼी बादशाही विसरी वई हुई। हीउ छोकिरो त वाक़ई तमामु होशियार में होशियारु, अकुल में अकाबर दाना आहे। बादशाह उन छोकिरे खे घुरायो। छोकिरे चवणु लॻो त तूं मुंहिंजो आहीं वज़ीर। बादशाह ऐलान करायो, कई माण्हू राजबाग सभु गॾु थिया। बादशाह चवणु लॻो त अॼु खां ॿीहर वॾे वज़ीर जो पुटु हीउ हाणे वज़ीर आहे। मूंखां का शइ पुछा करियो या न करियो, इन छोकिरे खां लाज़मी कजो, हीउ अकुल में अकाबर दाना आहे। माण्हू सभिनी खे ख़बर पइजी, माण्हू हिन ॿुधो हुन ॿुधो से त सभु वरी हलिया विया। हाणे बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त हाणे हुकम कर, तोखे छा खपे? छोकिरो चवणु लॻो वॾे वज़ीर जो। सो बादशाह खे चवणु लॻो बादशाह तो हिकिड़ो मूंसां वाइदो कयो। चई हाओ। चई पोइ हाणे मुंहिंजे पीउ जा जेके कातिल आहिनि तंहिंखे सज़ा ॾे। बादशाह चवणु लॻो उन नौकर ग़ुलाम खे अची वठी आ उन जलाद खे। जलाद बि आयो। बादशाह चवणु लॻो उन जलाद खे, जीअं तो वज़ीरनि जूं मुंडियूं कपियूं उन्हनि खे मारियो। चई हाओ। चई हाणे जेके बि 8 मायूं आहिनि अंदरि, इहे ई कातिल आहिनि वज़ीरनि जूं। इन्हनि ई सलाह ऐं मशवरो कयो ॾिनो हो, सो इन्हनि जूं मुंडियूं कप, इन्हनि खे वञी मार। छोकिरो चवणु लॻो त बिल्कुलु इहे सलाह मशवरे में जेको आहे मुंहिंजे पीउ खे ऐं ॿियनि वज़ीरनि खे मारायो। बादशाह चवणु लॻो त इन रननि ई चई करे सोनी वज़ीरनि खे मारियो आहे। हाणे वञ जलाद खे चवणु लॻो त इन मायुनि खे मार, सिसियूं कप। जलाद आयो आहे, देरी कोन कयो, उन 8 मायुनि जूं मुंडियूं कपे छॾियूं। कपे करे उन्हनि खे कई पूरो। हाणे त छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां मायुनि जे चकर में, रननि जे चकर में सॼी बादशाही विसारे छॾी। तव्हां ईअं न करियो, तव्हां शादी करियो हिकिड़ी शादी करियो, जीअं उन मज़ा तव्हांखे औलाद थिए। माना को अहिड़ो त हुजे जेको पोयां ही बादशाह त थिए, उन माई मज़ा तव्हांखे औलाद थिए जो सुभाणे उहो बादशाह थिए। तव्हांजो बुनियाद त हलंदो अचे न। तव्हां सफ़ा ईअं ख़ाली वेही रहंदा त पोइ बुनियाद तव्हांजो कीअं हलंदो? तव्हांजो तख़्त तव्हां ताईं ख़तमु थी वेंदो, बादशाही तव्हांजी।
बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त बिल्कुलु अकुल में अकाबर भली ॻाल्हि कई थी। अब उन बादशाह उन छोकिरे खे वज़ीर जी हैसियत वज़ीर जी सीट ॾेई उते विहारियो ऐं बादशाह पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ कंहिं हिकिड़ी सुठी औरत सां शादी करे छॾी। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, उहो छोकिरो बची वॾो थियो, बादशाह खे बची औलाद थियो, छोकिरो हिकिड़ो थियो। हाणे बादशाह ॿियनि मायुनि जी पचर छॾे ॾिनी, पंहिंजी ज़ाल सां गॾु हिकिड़ी सां हसी ख़ुशी सां रहणु लॻो, औलाद बि उनखे थी पियो ऐं छोकिरो बि वॾो थी वियो, उन बादशाह वटि वज़ीर थी रहियो। बादशाह सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही हलाइणु लॻो, छोकिरो पंहिंजे हिसाब सां उहो बि सुठे नमूने सां माण्हुनि जी ख़िदमत, ख़ल्क़ जी ख़िदमत कंदो रहियो। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।